अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो ज़ैनुलाब्दीन मंगेरो आहे। मां वेठल ॻोठ मोहम्मद काबल मंगेरो, तालुको खंडियारो, डिस्ट्रिक्ट नौशहर। जीअं त मुंहिंजे मथां हिकिड़ी FIR थियल आहे मोरे थाणे में, जंहिं में उहो केस हलंदड़ आहे कोरट मोरे में। उते कल्ह असां सुनवाईअ ते विया हुआसीं, कल्ह अङारे ॾींहुं। उते असां जंहिं महिल कोर्ट में पेश थियासीं जज साहिब वटि, असां हुते मुंहिंजो वकील बि मूंसां गॾु हुयो। उते असांखे जज साहिब वटि पेश थिया त जज साहिब असांखे 2 तारीख़ ॾिनी, डिसंबर जी तारीख़। उतां असां 5-10 मिंट खां वेठा हुआसीं। उतां पोइ असां निकितासीं पंहिंजी गाॾीअ में, जंहिंमें असां वकील बि पंहिंजो गॾु हुयो। वकील बि हुयो, मुंहिंजो वाल साहिब बि गॾु हुयो, ऐं मुंहिंजो नंढो भाउ जेको आहे काशिफ़, उहो मूंसां गॾु पियो हुयो। जीअं असां गेट क्रॉस कईसीं, गेट क्रॉस कंदे ॿाहिरि जीअं निकितासीं पंहिंजी गाॾीअ में, थोरा चंद मिंटनि ते असांजे मथां हमिलो थियो, जंहिंमें असांजी गाॾीअ जा शीशा बि भॻा पिया, उहे डंडनि सां हुया, कंहिं सुरोटा ने कंहिंखे हथियार वथियार हुआ। असां पंहिंजी जान बचाए भॻा। उतां एतिरी उन्हनि असांखे मारण जी कोशिशि कई, मूंखे अगवा करण जी कोशिशि कई। उन्हनि मूंखे असां भॼी वियासीं हुतां। असां पंहिंजी जान बचाए भॼी वियासीं। मां हींअर मुतालबो कयां थो होम मिनिस्टर निजार साहिब खां त सर, हीअ असांजे मथां हमिलो थियो, हिन जो नोटिस वरितो वञे। ऐं SSP नौशहर फिरोज़ खे मां अपील थो कयां, सर हीअ असांजो नोटिस वरितो वञे, जेको मूंखे जान खे वधीक ख़तरो आहे। मुंहिंजी 2 तारीख़ रखियल आहे, मूंखे वधीक ख़तरो आहे त मां हुते कीअं पेश थींदुमि जज साहिब जे अॻियां। बराए महिरबानी करे मुंहिंजो इहे जेकी अपील आहे इहा असांजे क़बूलु कई वञे, महिरबानी।